तव्हां हिकिड़ी मस्जिद तामीर कयो इते ई भरिसां। उन मस्जिद में मुसलमाननि जे नबी खे दावत ॾियो, दावत ॾेई वठी अचो ऐं चवनि त साईं तव्हां हिन मस्जिद में नमाज़ पढ़ायो। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ पढ़ंदा त पोइ मुसलमान बि उन शौक़ में त हुज़ूर नमाज़ पढ़ी आहे ईंदा, पोइ मुसलमाननि खे फासाइण आसान थी वेंदो। यानी हिननि पंहिंजी मस्जिद ई अलॻि ठाही मदीने जे मुनाफ़िकनि। उन मस्जिद जो नालो مسجد ضرار। मस्जिद इन जे करे ठाहियूं त जीअं मुसलमाननि खे ऐं मुसलमाननि जे नबी खे ऐं इस्लाम खे असां नुक़सानु पहुचायूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ज़वा तबूक जी तयारी में मसरूफ़ आहिनि। मुनाफ़िकनि जो वफ़द आयो बारगाह में, साईं मस्जिद तामीर कई आहे ऐं तव्हांजी बारगाह में अर्ज़ आहे त अचो हिन मस्जिद में असांखे नमाज़ पढ़ायो त जीअं तव्हांजा बाबरकत कदम लॻनि ऐं तव्हांजे कदमनि जे करे माण्हू मिड़ी अचे असांजी मस्जिद में नमाज़ पढ़नि। हुज़ूर साईं फरमायुनि त हाणे ॻाल्हि ॿुधो, हिन महिल मां ग़ज़वा तबूक जी तयारी में मसरूफ़ आहियां, वॾो शदीद मसइलो थो हले, मां जंग तां फ़ारिग़ थी वापसि अचां, पोइ इंशाअल्लाह अल्लाह चाहियो त तव्हां नमाज़ पढ़ंदासीं। हिननि जो वरी वार घुसी वियो। ठीकु आहे, इंतज़ारु कयूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ फरमा थी विया ग़ज़वा तबूक ते, जेके बि ॾींहं ते लॻा। हाणे जॾहिं वापसी जी हिननि खे ख़बर पई मुनाफ़िकनि खे त हाणे साईं जन अचनि था, त मदीने खां ॿाहिरि हिकिड़े ॻोठ में हुज़ूर क़याम फरमायो कलाक जे पंध ते, जीअं हितां खां असांजो लाड़काणो आहे या उन खां अॻिते को शहर आहे, एतिरी मुसाफ़त आई। हिते हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम क़याम फरमायो। मुनाफ़िकनि खे ख़बर पई, वञी उते हुज़ूर जी ख़िदमत में हाज़िर थिया। साईं तव्हां वाइदो फरमायो त तव्हां असां सां हलंदव ऐं असांजी तामीर थियल मस्जिद में नमाज़ पढ़ंदव। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे इहो आक़ाए दो जहां खे त उन्हनि जी नियतुनि जी ख़बर हुई त हे कहिड़े तरीक़े सां मूंखे वठी था वञनि या हिननि जी दिलनि में छा आहे। मां नमाज़ पढ़ंदुमि त इहो हिननि खे फ़ाइदो थींदो, पोइ मुसलमाननि खे फासाईंदा, सादनि मुसलमाननि खे उते इस्लाम जे ख़िलाफ़ ई साज़िशूं कंदा, नुक़सानु पहुचाइण जी प्लानिंग कंदा। पोइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त सूरह तौबा में मदीने वारे साईं खे हुकुम ॾिनो त ए मुंहिंजा महबूब ला तक़ुम फ़ीह अबदा। क़ुरान जा अल्फाज़ अथव, मथां चओ त साईं को कहाणी थो ॿुधाए इन मस्जिद ज़रार जे बारे में। मुनाफ़िक मस्जिद अल्लाह जो घर तामीर कयो अथऊं, तामीर मुनाफ़िकनि कयो आहे। दुश्मनी मोहम्मद मुस्तफ़ा सां आहे, अल्लाह साईं खे उहा मस्जिद ई क़बूल न आहे। अल्लाह खे उहा मस्जिद ई क़बूल न आहे जंहिं मस्जिद में हुज़ूर जी दुश्मनीअ जी प्लानिंग थिए, जंहिं मस्जिद में हुज़ूर जी बेअदबी जूं ॻाल्हियूं थियनि, जंहिं मस्जिद में हुज़ूर जी गुस्ताखी थिए, जंहिं मस्जिद में इस्लाम खे नुक़सानु पहुचे, अल्लाह खे मस्जिद ई क़बूल न आहे। ख़बरदार मुसलमानो, मुंहिंजे महबूब जे वसीले सां ख़िताब मुस्तफ़ा खे आहे पर मुसलमाननि खे सबक़ आहे। ला तक़ुम फ़ीह अबदा, ए मुंहिंजा महबूब हरगिज़ न मस्जिद में क़याम न फरमाइजो। लमस्जिदुन उस्सिस अला तक़वा मिन अव्वल यौमिन अहक़्क़ु अन तक़ूम फ़ीह। ए मुंहिंजा महबूब, ओ या मस्जिद नबवी तुंहिंजी वधीक हक़दार आहे जेका तक़वा जी बुनियाद ते तामीर थियल आहे, उन जो वधीक हक़ आहे त तूं उन में क़याम फरमाए। इन मस्जिद ज़रार में कॾहिं क़याम न कजांइ, मस्जिद नबवी जो वधीक हक़ आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ते जॾहिं इहा वही नाज़िल थी, आक़ाए दो जहां हुकुम फरमायो सहाबा कराम खे, 3-4 ॼणा हुआ, उन में हिकिड़ो वहशी हज़रत वहशी बि आहे जेको हज़रत हमज़ा जो क़ातिल हुयो, पोइ मुसलमान थियो, माफ़ी वरितई। उनखे बि साईं हुकुम कयो त वञो इन मस्जिद खे पहिरियां ड्रायो, पोइ इन मस्जिद खे साड़ियो, ऐं उन ॻोठ वारनि खे हुकुम कई त इन जाइ ते पंहिंजो सॼो गंदो चिलायो। पोइ उहे साहबी आशिक़ रसूल विया ऐं उन मस्जिद ज़रार खे हिननि ड्राथो। उन खां बाद उनखे नज़र आतिश कयूं ऐं उहे सभु ॻोठ वारा उन जॻह ते पंहिंजो सॼो ॻोठ जो गंदु उछलाईंदा। ख़बर पई त जॻह जी मस्जिद जी इज़त ऐं अज़मत अदब मुस्तफ़ा जे करे आहे।
अल्लाह जे घर अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी मोहबत ऐं अदब जे करे मस्जिद आहे त उहा नमाज़ पढ़ण जी जाइ आहे। पर जंहिं मस्जिद में अल्लाह जी दुश्मनी अल्लाह जे रसूल जी दुश्मनी हुजे उहा मस्जिद न आहे। त मुनाफ़िक़नि हिकिड़ो हथियार तयारु कयो हो जंहिंखे अल्लाह साईं पंहिंजे महबूब खे आगाह फरमायो, मुस्लमाननि खे आगाह फरमायो ऐं वॾे शर खां उनखे बचाई। हज़रत उमर फारूक जो त वरी एॾो सख़्तु हिन ते रद्द अमल हूंदो त जंहिं बि हिन मस्जिद जी तामीर में हिसो वरितो हो न उनखे सुठी निगाह सां न ॾिसंदा। सभु त न हुया न, के सादा मुस्लमान बि उन्हनि सां गॾु हुया, मुनाफ़िक़नि त हुननि को कमु वरितो। पोइ जंहिं बि हुन में को थंभो ॾिनो, को सिर ॾिनी, का शइ ॾिनी त उनखे सुठी निगाह सां न ॾिसंदा। पोइ हिकिड़ी ॿी मस्जिद जे लाइ आया कबीले वारा, चई साईं हे हुकुम जो त असां जॾहिं अमीरुल मोमिनीन थिया त हिनखे इमाम मुक़ररु कयो। चईं तूं उहो ई आहे न जेको मस्जिद ज़रार में तूं निमाज़ पढ़ाईंदो रहंदे। चईं साईं मां मुनाफ़िक़ न आहियां, मां सचो मुस्लमान आहियां, मां सुठी किरायत कंदो हुउमि, मां उन महिल नौजवान हुयुमि, मुंहिंजो आवाज़ु उन्हनि खे वणंदो हो, मूंखे कहिड़ी ख़बर अथई मुनाफ़िक़ आहिनि, मूंखे उन्हनि जी प्लानिंग जी त ख़बर ई कान हुई। एतिरे में अल्लाह जे रसूल उन मस्जिद खे ड्राइण जो हुकुम ॾिनो ऐं असां बची वियासीं। पोइ हज़रत उमर उनखे इजाज़त ॾिनी त हा तूं भले हाणे इमाम थी सघेंदो। त दुश्मनीअ रसूल एतिरी बि साहबा कराम खां बर्दाश्त न थींदी त जंहिं ज़र्रे बराबरि बि उनजी तामीर में बि हिसो वरितो उनखे सुठी निगाह सां न ॾिसंदा जेसि ताईं पंहिंजी सफ़ाई पेश करे।